Year Mathematics exercise 3.3 question number 3 show that y cube plus z cube equal to this. Solution proof right hand side खणंदासीं असीं taking right hand side ही आहे y plus z y plus omega z y plus omega square z y plus z सेम ही मल्टीप्लाई करना से भाई ब्रैकेट्स सिंपल मल्टीप्लिकेशन त असांखे आंसर मिलंदो y स्क्वायर प्लस ओमेगा स्क्वायर yz प्लस ओमेगा yz प्लस ओमेगा क्यूब z क्यूब इन ॿिन्हिनि ब्रैकेट के मल्टीप्लाई कंदासीं ये आंसर मिलंदो सिंपल मल्टीप्लिकेशन के ज़रिए y प्लस z हितां असांखे कॉमन मिलंदो yz असांखे ख़बर आहे त ओमेगा क्यूब 1 जे बराबर आहे y स्क्वायर प्लस हितां कॉमन आहे yz ये थी ओमेगा स्क्वायर प्लस ओमेगा yz कॉमन कढी से ओमेगा प्लस ओमेगा स्क्वायर थियो असांखे ख़बर आहे त ओमेगा क्यूब 1 जे बराबर आहे 1 z सां मल्टीप्लाई कंदासीं त सेम z क्यूब मिलंदो असांखे y z प्लस z ब्रैकेट y स्क्वायर प्लस yz इन वैल्यू -1 आहे प्लस z क्यूब ब्रैकेट होगा ये थियो -yz तो असांखे आंसर मिलंदो y प्लस z y स्क्वायर माइनस yz प्लस z क्यूब असांखे ख़बर आहे त y प्लस z y स्क्वायर माइनस yz प्लस z स्क्वायर सॉरी z के z सां कंदा z स्क्वायर थींदो ही a प्लस बी ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर जे फार्मूले वांगुरु आहे इन जो आंसर असांखे मिलंदो आहे फार्मूले तहत ए क्यूब प्लस बी क्यूब त हीअ थींदो वाई क्यूब प्लस जेड क्यूब प्रूफ थी वियो असीं लेफ्ट हैंड साइड खईंसीं आंसर राइट हैंड साइड थी वियो राइट हैंड साइड खईंसीं आंसर लेफ्ट हैंड साइड वारो ई सेम मिलियो प्रूव्ड क्वेश्चन नंबर 2 प्रूफ क्वेश्चन 2 में असीं टेकिंग राइट हैंड साइड खणंदासीं एक्स क्यूब प्लस वाई क्यूब प्लस जेड क्यूब माइनस 3xyz ही मैट्रिक जो ही फार्मूलो आहे ऐं हिन खे असीं सोल्व कंदासीं त ही आंसर मिलंदो राइट हैंड साइड खईंसीं प्रूफ करिणो आहे राइट हैंड साइड आहे एक्स प्लस वाई प्लस जेड ही ॿई मल्टीप्लाई कयूं असीं ॿई ब्रैकेट त असांखे आंसर मिली वेंदो ब्रैकेट स्टार्ट एक्स के सभिनी सां मल्टीप्लाई कयूं एक्स स्क्वायर प्लस ओमेगा स्क्वायर एक्स वाई प्लस ओमेगा एक्स जेड हाणे वाई ओमेगा वाई खे हिननि सभिनी सां मल्टीप्लाई कयूं प्लस ओमेगा एक्स वाई प्लस ओमेगा क्यूब वाई स्क्वायर प्लस ओमेगा वाई जेड हाणे असीं ओमेगा स्क्वायर जेड के सभिनी सां मल्टीप्लाई कयूं प्लस एक्स ओमेगा स्क्वायर एक्स जेड प्लस ओमेगा फोर्थ वाई जेड प्लस ओमेगा क्यूब जेड स्क्वायर सभिनी के मल्टीप्लाई कयोसीं एक्स के सभिनी सां वाई ओमेगा वाई के भी इन सॼी ब्रैकेट सां ऐं ओमेगा स्क्वायर जेड के भी सॼी ब्रैकेट सां मल्टीप्लाई कयोसीं एक्स प्लस वाई प्लस जेड एक्स स्क्वायर
हितां असांखे ओमेगा 1 जे बराबरि आहे, तंहिंजे करे वाई स्क्वायर मिलंदो, ओमेगा क्यूब 1 जे बराबरि आहे वाई स्क्वायर मिलंदो, ओमेगा क्यूब 1 जे बराबरि आहे ज़ेड स्क्वायर मिलंदो। त एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर प्लस ज़ेड स्क्वायर, ही ऐं ही मिली वियो ओमेगा एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर प्लस ज़ेड स्क्वायर। हाणे जेके हिकु जहिड़ा आहिनि जीअं एक्स वाई, ही एक्स वाई ऐं ही बि एक्स वाई, भरिसां लिखंदासीं प्लस एक्स वाई कॉमन ओमेगा स्क्वायर प्लस ओमेगा। हाणे वाई ज़ेड एक्स ज़ेड वाई ज़ेड ॻोल्हियूं, वाई ज़ेड ही ऐं वाई ज़ेड ही प्लस वाई ज़ेड कहिड़ा कहिड़ा आहिनि, हिकु ही आहे ॿियो ही आहे, त थी वियो ओमेगा प्लस ओमेगा फोर्थ, सॉरी ही ओमेगा स्क्वायर ऐं ही ओमेगा फोर्थ आहे वाई ज़ेड, छाकाणि त वाई स्क्वायर खे ज़ेड सां मल्टीप्लाई कंदासीं त वाई खे मल्टीप्लाई कंदासीं वाई ज़ेड मिलंदो, ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वायर थींदो फोर्थ। हाणे एक्स ज़ेड, ही एक्स ज़ेड हिकु ऐं ॿियो एक्स ज़ेड, ही एक्स ज़ेड प्लस एक्स ज़ेड कॉमन ओमेगा ऐं ओमेगा स्क्वायर ब्रैकेट ओवर। असांखे ख़बर आहे त ओमेगा प्लस ओमेगा स्क्वायर -1 जे बराबरि आहे, ओमेगा ऐं ओमेगा स्क्वायर -1 जे बराबरि आहे। गुज़िरियल लेक्चर में असीं इहो सॉल्व करे आया हुआसीं, हिते लिखंदासीं आंसर एक्स प्लस वाई प्लस ज़ेड एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर प्लस ज़ेड स्क्वायर, ही थी वियो माइनस एक्स वाई, छाकाणि त हिन जो वैल्यू -1 आहे, मल्टीप्लाई कंदा माइनस एक्स वाई, हिन जो बि वैल्यू -1 थी वेंदो। ही ओमेगा स्क्वायर आहे, ही फोर्थ ओमेगा जे बराबरि आहे, -1 थी वेंदो माइनस वाई ज़ेड, ऐं हिते बि -1 थी वेंदो, एक्स ज़ेड सां मल्टीप्लाई कयूं माइनस एक्स ज़ेड। ही असीं मैट्रिक में फार्मूलो पढ़ी आया आहियूं, छा जे बराबरि आहे एक्स क्यूब प्लस वाई क्यूब प्लस ज़ेड क्यूब माइनस 3xy, ही बराबरि थींदो एक्स क्यूब प्लस वाई क्यूब प्लस ज़ेड क्यूब माइनस 3xy ज़ेड, हिंस वुड लेफ्ट हैंड साइड इक्वल टू राइट हैंड साइड। त जेका असां राइट हैंड साइड खईंसीं या लेफ्ट हैंड साइड जे आंसर बराबरि मिलियो, प्रूफ थी वियो। क्वेश्चन नंबर 3 में असांखे हीउ प्रूफ करिणो आहे त ही सॼी जो बराबरि आहे एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर प्लस ज़ेड स्क्वायर माइनस एक्स वाई माइनस वाई ज़ेड माइनस ज़ेड एक्स। ही असां क्वेश्चन जेको गुज़िरियल सॉल्व कयो आहे 2, उन में असां ही सॉल्व कयो होसीं। एक्स प्लस वाई ज़ेड प्लस ज़ेड ओमेगा स्क्वायर ज़ेड प्लस एक्स प्लस ओमेगा स्क्वायर वाई प्लस वाई ज़ेड, इन जो असांखे जेको आंसर मिलियो, असांखे ही आंसर मिलियो हिन जो एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस एक्स वाई माइनस वाई ज़ेड माइनस ज़ेड एक्स। ऑलरेडी करे चुका आहियूं असीं, हिनखे साॻे तरीक़े सां तव्हां करे सघो था, ही कंटिन्यू कयो, ही जेका ब्रैकेट आहे त हिन जो आंसर मिली वेंदो, साॻियो ई सॉल्व थियल आहे, ऑलरेडी सॉल्वड, तव्हां हिनखे सॉल्व कंदव, साॻियो ई जेको सॉल्व थियल आहे इहो हिते लिखंदव ऐं प्रूव थी वेंदो तव्हांजो। क्वेश्चन नंबर 4 में ही प्रूव करिणो आहे त 1 प्लस ओमेगा स्क्वायर, ही मल्टीप्लाई कंदासीं पर केसि ताईं 2n ताईं, 2m वेयर m इज़ ए नेचुरल नंबर, यानी हिन में 1 पुट कयूं त थी वेंदो 2 फैक्टर्स, वरी 2 पुट कयूं त थी वेंदा 4 फैक्टर्स, 3 पुट कयूं त थी वेंदा 6 फैक्टर्स। उन्हनि जो हमेशह आंसर असांखे 1 मिलंदो, इहो प्रूफ करिणो आहे। अचो त इहो प्रूफ कयूं। क्वेश्चन 4,
1 plus omega square 1 plus omega fourth up to 2m factors equal to 1. okay, पहिरियां m वठंदासीं सॉल्यूशन m is equal to 1 था m is equal to 1 त ही थी वेंदो 2m is equal to थींदो 2 into 1 यानी 2 factors कहिड़ा थींदा 1 2 1 plus omega square असांखे ख़बर आहे त हिन जो आंसर थींदो 1 plus omega बराबरि थी वेंदो आहे 1 plus omega minus omega square जे बराबरि थी वेंदो आहे ही थी वियो माइनस ओमेगा स्क्वायर ऐं 1 plus omega square बराबरि थींदो आहे माइनस ओमेगा जे ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं माइनस इंटू माइनस प्लस ओमेगा क्यूब 1 जे बराबरि आहे प्रूफ थी वियो m इज़ इक्वल टू 2 खणो m इज़ इक्वल टू 2 यानी 2 इंटू 2 2m आहे त 2m बराबरि थी वेंदी 2 इंटू 2 4 जे बराबरि थी वेंदी 4 फैक्टर्स खणो 1 plus omega स्क्वायर 1 plus omega फोर्थ 1 plus omega एट्थ यानी डबल कंदा वञूं रूट्स हिन मां आंसर जेको असांखे मिलंदो उहो मिलंदो माइनस ओमेगा स्क्वायर हितां आंसर असांखे जेको मिलंदो उहो मिलंदो माइनस ओमेगा हितां आंसर जेको मिलंदो 1 plus ओमेगा ही 1 plus ओमेगा आहे छो त फोर्थ माना ओमेगा जे बराबरि थी वेंदो आहे छाकाणि त ओमेगा क्यूब 1 जे बराबरि आहे फोर्थ ओमेगा क्यूब इंटू ओमेगा ही 1 जे बराबरि आहे तंहिंजे करे ओमेगा मिलंदो प्लस ओमेगा ऐं एट्थ पावर स्क्वायर ओमेगा स्क्वायर मिलंदो छाकाणि त 8 ओमेगा 6 इंटू ओमेगा स्क्वायर त ही 6 ओमेगा 6 पावर 1 जे बराबरि आहे ओमेगा स्क्वायर त हितां असांखे आंसर ही सभु लिखूं माइनस ओमेगा स्क्वायर माइनस ओमेगा हिन जो आंसर थींदो माइनस ओमेगा स्क्वायर हिन जो आंसर थींदो माइनस ओमेगा त ही माइनस इंटू माइनस प्लस ही बि माइनस इंटू माइनस प्लस ही सभु प्लस ईंदा इवन आहे इवन टाइम आहे टोटल पावर कयूं टोटल पावर थींदो 2 ऐं 1 3 5 6 टोटल पावर थी ओमेगा 6 बि 1 जे बराबरि आहे प्रूव थी वियो अहिड़े तरीक़े सां तव्हां m 3 खणंदव 4 खणंदव बराबरि 1 थी वेंदो आंसर 2m factors equal 1 means proved